सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमान आली शान है। जहाँ मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। ऐं जहाँ 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। ऐं जेको 100 भेरा दुरूद पाक पढ़े, अल्लाह तबारक व ताला उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त ही बानो निफ़ाक़ ऐं दोज़ख जी बाह खां आज़ादु आहे। असांखे बि घुरिजे त घटि में घटि रोज़ानो 100 मरतबा 100 भेरा दुरूद पाक पंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते पढ़ण जी आदत, बल्कि इन जो बाक़ाइदा एहतिमाम कयूं। इंशाअल्लाह हीअ कयूं था, इंशाअल्लाह कंदासीं 100 भेरा दुरूद पाक इंशाअल्लाह। मोहब्बत सां हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ी वठो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। तमामु मुख़्तसर मदनी हल्को आहे ऐं हिकिड़े गुनाह जे मुतालिक़ निशानदही आहे। उन खां बचण जो तरीक़ो इंशाअल्लाह असां सिखंदासीं। तवज्जो सां ॿुधंदो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल आसानी सां सम्झ में अची वेंदो। बदगुमानी आहे छा? असां चवंदा रहंदा आहियूं बदगुमानी बदगुमानी बदगुमानी, आख़िर आहे छा? इन जी तारीफ़ छा आहे? अचो ॿुधूं था। बग़ैर कंहिं दलील जे ॿिए जे बुरे हुजण जो दिलि में पको यकीन करे वठणु जेको आहे, इहो बदगुमानी चवराईंदो आहे। छा? बग़ैर दलील ॿिए जे बुरे हुअण जो दिलि सां यकीन करे वठणु, इहा बदगुमानी आहे। हाणे इहो कीअं सम्झ में अचे? अचो इन जो मिसाल सम्झूं था। नात शरीफ़ या सुन्नतुनि भरियो बयानु ॿुधी करे कंहिंखे रोईंदे ॾिठोसीं त उनजे दिलि में उन जे बारे में इहो ख़्यालु दिलि में ॼमाए छॾणु, यकीन करे छॾणु त हीउ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ रोई रहियो आहे, इहा बदगुमानी आहे। काल न खणण ते बग़ैर कंहिं सबब जे हिन ॻाल्हि जो यकीन करे वठणु त इहो ॼाणे वाणे मुंहिंजी काल नथो खणे, इहा बदगुमानी आहे। थोरो ज़हन ते ज़ोर ॾींदासीं त किथे असां इन बदगुमानी में मुब्तला त न आहियूं। टियों मिसाल ॿुधो। मुक़ररु कयल वक़्त में या कंहिं जॻह ते कंहिं माण्हू खे पहुचणो हुयो, पहुची न सघियो त बग़ैर कंहिं सबब जे उन जे बारे में ई यकीन करे वठणु त इहो धोखेबाज़ आहे। चवंदो आहे, ॻाल्हि कंदो आहे, ईंदो ई कोन्हे को, इहा जेका आहे इहा बदगुमानी आहे। हाणे बदगुमानी आहे छा? इहो केतिरो गुनाह आहे? अचो इन जो ॿुधूं था। मुसलमान ते बदगुमानी करणु हराम ऐं कबीरा गुनाह आहे। हराम ऐं कबीरा गुनाह आहे। जेकॾहिं कोई शक में मुब्तला करण वारनि बुरनि कमनि में ऐलानिया तौर ते शरीक हुजे, जीअं शराब जे दुकान में अचणु वञणु रखणु, पोइ इन सूरत में इहा बदगुमानी हराम न आहे। को शख़्स आहे जेको जिते शराब सेल थिए थी, शराब विकिरो थिए थो, उते घणो अचु वञु रखे थो, त उन जे बदगुमानी जेका आहे उहा बदगुमानी जेका आहे उहा हराम न आहे। आहे बदगुमानी, लेकिन उहा हराम न आहे। यादि रहे त ऐलानिया गुनाह करण वारनि सां बदगुमानी जाइज़ हुअण जो इहो मतिलबु न आहे त उन्हनि जी ग़ीबत कई वञे या ऐब खोलिया वञनि, बल्कि अहिड़ी सूरत में रिज़ाए इलाही जे लाइ सिर्फ़ु दिलि में उन्हनि खे बुरो सम्झो वञे। यानी कंहिंखे असां ॾिठो त कोई शराब जी दुकान ते अचे वञे थो त असां उनजे लाइ इहो बुरो त सम्झंदासीं त इहो बुरो आहे, लेकिन इन जो असांखे इहा इजाज़त न आहे त असां हर कंहिंखे चवंदा हुआ त फलाणो त शराब जी दुकान ते ईंदो वेंदो आहे। इहा इजाज़त न आहे, इहा ग़ीबत थी वेंदी वरी। अल्लाह तबारक व ताला सिपारे 26 सूरह हुजरात जी 12वीं आयत में फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफान, ए ईमान वारो, ज़्यादा घणे गुमान करण खां बचो, को गुमान गुनाह थी वेंदो आहे, ऐं लिकियल ॻाल्हियुनि जी जासूसी न करियो। अल्लाह पाक मुसलमान जो रत, माल ऐं उन खां बदगुमानी खे ॿियनि मुसलमाननि ते हराम फरमायो आहे। बदगुमानी जे गुनाह में पवण जा कुझु सबब, छो असां बदगुमानी कंदा आहियूं, उन जा कुझु सबब। पहिरियों सबब हूंदो आहे बुग़्ज़ ऐं कीनो।
कंहिंजे बारे में ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे जो आहे अहिड़ो। ॿियो हूंदो आहे तजसुस, याने ॿियनि जे लिकियल हाल जी जुस्तजू करणु, ॿियनि जे लिकियल हाल जी जुस्तजू करणु, इहो इन जो सबबु आहे। बदगुमानी खां बचण जे लाइ छा करणु घुरिजे? ॿिए मुस्लमान भाउ जे ख़ूबियुनि ते नज़र रखो, बुराइनि ते न, बल्कि पंहिंजे मुस्लमान भाइरनि जे ख़ूबियुनि ते नज़र रखो, पंहिंजी बुराइनि ते नज़र करियो ऐं उनखे दूर करण में लॻी वञो। जॾहिं बि दिलि में कंहिं मुस्लमान जे बारे में बदगुमानी पैदा थिए त पंहिंजी तवजो उन ॾे करण बदिरां बदगुमानी जे शरई अहकाम खे पेश नज़र रखो ऐं बदगुमानी जे अंजाम ते नज़र रखंदे पाण खे अज़ाबे इलाही खां ड्रेजारियो। जंहिंखां बदगुमानी हुजे उन जे लाइ ख़ैर जी दुआ कंदा रहो। वधीक तफ़सील जे लाइ मकतबतुल मदीना जो शाया थियल हिकिड़ो किताबु आहे जंहिंजो नालो ई बदगुमानी आहे। इहो वठो, इन में वॾी तफ़सील सां बदगुमानी जा जेके मामलात आहिनि उहे लिखियल आहिनि, उन्हनि खां कीअं बचिजे, इन जा इलाज छा आहिनि। इंशाअल्लाह अवां उहो पढ़ंदो अव्हांखे बदगुमानी जे मुतलिक़ तमामु घणी मालूमात मिलंदी इंशाअल्लाह। अॼोके असां मदनी हल्के में बैतुल खिला, बाथरूम, लेट्रिन खां ॿाहिरि अचण खां बाद में जेका दुआ पढ़बी आहे, अॼु इंशाअल्लाह असां उहा ॿुधंदासीं। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी 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 अज़हबा 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 अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हबा अन्निल अज़ा अन्निल अज़ा अन्निल अज़ा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल अज़ा अज़हब अन्निल अज़ा व आफ़ानी व आफ़ानी व आफ़ानी अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल अज़ा व आफ़ानी। इहा आहे दुआ। अल्लाह पाक जो शुक्र आहे जो मूंखां अज़ियत परे कई ऐं मूंखे आफ़ियत ॾिनी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे